नाज़रीन हिन वक्त असीं शिकारपुर लाड़काणो रोड ते असीं मौजूद आहियूं जिते म्यूनसिपल कमेटी जी नाली साफ़ तौर ते वाज़े तौर ते नज़र अची रही है त शिकारपुर शहर जो जेको समूरो गंद आहे उहो मेन रोड ते शिकारपुर लाड़काणो रोड ते जेको आहे उछलायो वञे थो। तव्हां हे ॾिसी रहिया आहियो त साम्हूं जेको आहे हे गंद कचिरो जेको आहे उहो हिते मौजूदु आहे। जेको म्यूनसिपल कमेटी जूं जेके गाॾियूं आहिनि गंद कचिरे वारियूं हिते गंद कचिरो उछलनि थियूं ऐं हितां जेको माण्हुनि जो जेको मुसाफ़िरनि जो जेको ट्रांसपोर्टरनि जो जेको आवाम जो जेको सफ़र गुज़र आहे जेको हितां जो गुज़रान थिए थो उहे नक ते हथु रखी करे हितां गुज़रण ते मजबूर आहिनि ऐं धप जेको आहे सरेआम माण्हुनि खे अची रही आहे। लेकिन हिते शिकारपुर लाड़काणो रोड ते सरेआम गंद कचिरो उछलियो वञे थो। हिन रोड जे ॿिए पासे ॾे बि तव्हां वाज़े तौर ते तव्हां ॾिसी सघो था त इहे गंद कचिरो म्यूनसिपल कमेटी जो पियो आहे त हिते शिकारपुर शहर जो जेको गंद कचिरो आहे उहो ॿाहिरि कंहिं ॾूराइनि इलाइक़नि में उछलण जे बदिरां मेन शिकारपुर लाड़काणो रोड ते उछलियो वञे थो जिते रोज़ानो सवनि जी तइदाद में हज़ारनि जी तइदाद में माण्हू गुज़रनि था ऐं सफ़र कनि था। पर शिकारपुर म्यूनसिपल कमेटी जी इंतिज़ामिया खे काई बि कल काई बि रहम नथो अचे। शिकारपुर म्यूनसिपल कमेटी जो CMO मुर्तज़ा जागराणी एडमिनिस्ट्रेटर आरिफ शेख जी नाली तव्हांखे साफ़ तौर ते वाज़े तौर ते नज़र अची रही आहे त शिकारपुर शहर में त तव्हांखे मेन रुस्तम चौक ते त गंद कचिरो असां ॾेखारियोसीं पर शिकारपुर जे शहर जो जेको ॿाहिरियों हिसो आहे उते हे सरेआम गंद कचिरो असां मौजूदु आहे। हे तव्हां ॾिसी रहिया आहियो त जेको हिते इलाइक़े जा माण्हू जेके रिहाइश पज़ीर आहिनि उहे बि जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में चमड़े जी बीमारियुनि में साह जी बीमारियुनि में ऐं मुख़्तलिफ़ दम जी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। लेकिन शिकारपुर म्यूनसिपल कमेटी जी इंतिज़ामिया खे कोई बि रहम नथो अचे। कोई बि उन्हनि जी एडमिनिस्ट्रेशन जेकी आहे उहो उनजो जेको निज़ाम आहे उहो दुरुस्त न आहे ऐं शिकारपुर म्यूनसिपल जो जेको इंतिज़ाम आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कचिरो साफ़ करण न पर शहर खे गंदगी ऐं कचिरे खे ढेर बणाइण जी जेका पॉलिसी आहे उहा वाज़े तौर ते तव्हां ॾिसी रहिया आहियो त शिकारपुर शहर जो जेको मेन गंद कचिरे जो कचिरो आहे उहो शिकारपुर लाड़काणो रोड ते जेको आहे उहो उछलायो वञे थो। इन हवाले सां असां तव्हांखे शिकारपुर म्यूनसिपल कमेटी जी नाली तव्हांखे ॿिए कंहिं स्पॉट ते बि वठी हलंदासीं त तव्हांखे साफ़ तौर ते नज़र अची सघे थी। अब्दुल रशीद महर, आवाज़ मेरान न्यूज़, शिकारपुर लाड़काणो।